अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु जे हिन जदीद दौर में जॾहिं सचाई जा सॾ वरनाइण लाइ केर बि तयारु कोन्हे, जॾहिं आवाम जे अहजनि खे लिकायो वञे थो ऐं जॾहिं कूड़ खे आम कयो वञे थो, तॾहिं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिंध समेत दुनिया जे मसलूम माण्हुनि जो आवाज़ बणिजे थो। असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध वेब टीवी जे प्लेटफॉर्म तां आवाम जो आवाज़ जग जहान ताईं पहुचायूं था। हिन इदारे खे असीं पंहिंजी मदद पाण तहत हलाए रहिया आहियूं। नॉन प्रोफेशनल बुनियादनि ते हलंदड़ हिन इदारे खे अव्हां जे सहकार ऐं साथ जी ज़रूरत आहे। दुनिया जे मज़लूम माण्हुनि जो दर्द सीने में रखंदड़ कुझु साञाहवंदा हिन इदारे सां सहकार कंदा रहनि था। असांखे साथ ऐं माली सहकार जी ज़रूरत आहे। जेकॾहिं अव्हीं माली सहकार वसीले भरजला बणजणु चाहियो था त असां सां ईमेल वसीले राब्तो कयो। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com या वरी रेडियो जे प्रोग्रामनि जे बैनर ते लिखियल पते ते या फ़ोन नंबर वसीले असां सां राब्तो करियो। असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। उन सां गॾोगॾु रेडियो जी ऐप डाउनलोड करे रेडियो जा प्रोग्राम लाइव ॿुधंदा रहो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन 20 फरवरी 2026 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु मंज़रनामे में तहरीक इंसाफ़ पारां ओचितो ख़तमु कयल एहतिजाजी धरणनि बाबति वीचारींदासीं ऐं उन सां गॾोगॾु रमज़ान जे महीने में महांगाई छो थी थिए इन मंज़र ते बि नज़र विझंदासीं। बलूचिस्तान जी रहवासण अमाहूरीअ जी दर्द कथा बि अव्हां खे ॿुधाईंदासीं त विरहाङे बाद कराची तां छा गुज़रियो। इहे तारीख़ी हक़ीक़तूं तारीख़ जे वर्कनि मां अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं। जॾहिं त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी ऑडियो लाइब्रेरी मंझां ख़ूबसूरत शाइरी पिणु अव्हां जे समातनि जी नज़र कंदासीं। सभ खां पहिरियां तहरीक इंसाफ़ जे एहतिजाज ते नज़र विझूं था। इस्लामाबाद में पार्लियामेंट हाउस ऐं ख़ैबर पख्तूनख्वा हाउस आॾो जारी धरणा आख़िरकार ख़तमु थी विया। पेशावर हाईकोर्ट जे हुकम खां पोइ ख़ैबर पख्तूनख्वा जा रोड बि खोलिया विया आहिनि। बज़ाहिर इहो क़दम अदालतनि जे एतिराम में खंयो वियो, पर सियासी पस मंज़र में सवाल अञा बि मौजूदु आहिनि। छा हीअ हिकमत अमली जी तब्दीली हुई या दबाव हो? ख़ैबर पख्तूनख्वा में वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी सुप्रीम कोर्ट आॾो मीडिया सां ॻाल्हाईंदे इमरान ख़ान रिहाई फोर्स ठाहिण जो ऐलान कयो ऐं चयो त जेकॾहिं गीह सिधी आङुर सां न निकिरंदो त आङुर टेड़ी करणी पवंदी। हुन स्ट्रीट मूवमेंट जी तयारी जो इशारो ॾिनो, पर साॻे वक़्तु एहतिजाज ख़तमु करण जो फ़ैसिलो बि साम्हूं आयो। सवाल इहो थो पैदा थिए त जॾहिं जदोजहद खे तेज़ करण जा बयान ॾिना पिया वञनि तॾहिं मैदान ख़ाली छो कयो वियो। इमरान ख़ान जी सिहत बाबति अपोज़िशन इतिहाद तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जा मुतालबा सख़्तु हुआ। ज़ाती मुआलिजनि खे आज़ाद रसाई, सरकारी मेडिकल बोर्ड खां आज़ाद तिबी राय ऐं बाक़ाइदा फॉलोअप जी इजाज़त। ऐलान में वाज़ह कयो वियो त इमरान ख़ान जी सिहत सियासी न पर इंसानी ऐं आइनी ज़िम्मेवारी आहे, पर हुकूमत तरफ़ां उन्हनि मुतालबनि ते को वाज़ह क़दम न खंयो वियो। उन बावजूदि एहतिजाज ख़तमु करण जो ऐलान कयो वियो। क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ धुर जे अॻुवाण महमूद ख़ान अचकज़ई जी सदारत हेठि थियल इजलास में बि इख़्तिलाफ़ ज़ाहिर थिया। कुझु अॻुवाणनि ज़ाती डॉक्टरनि जी रसाई ऐं घर भातियुनि सां मुलाक़ात ताईं धरणो जारी रखण ते ज़ोर ॾिनो, जॾहिं त तहरीक इंसाफ़ जी अक्सरियत मेडिकल रिपोर्ट जे बुनियाद ते एहतिजाज ख़तमु करण जो मौक़िफ़ इख़्तियार कयो। इहो इख़्तिलाफ़ न रुॻो हिकमत अमली जो न पर क़यादत ऐं सियासी एतमाद जो बि अक्स आहे। वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी अॻु में बि 8 फरवरी जे एहतिजाज बाबति सख़्त बयान ॾिना हुआ। मज़ाहिमत थींदी त मफ़ाहिमत थींदी जो नारो हंयो हो, पर न 8 फरवरी जो एहतिजाज हुकूमत ते असरअंदाज़ थी सघियो, न ई हाणोके धरणे को वाज़ह नतीजो ॾिनो। हाणे रिहाई फोर्स जो ऐलान बि साॻे तसलसल जो हिसो लॻे थो। बयाननि में शिदत आहे
पर अमल में अञा बि लचक। सियासी तहरीकनि में बयानबाज़ी अहम हूंदी आहे, पर मैदान में तसलसल वधीक अहम हूंदो आहे। जेकॾहिं अदालतनि जे एतिराम में हिकु क़दम पोइते हटणु ज़रूरी हो त पोइ अॻु में अदालती हुकुमनि ते तनक़ीद छो? जेकॾहिं स्ट्रेट मूवमेंट जी तयारी हुई त पोइ बग़ैर नतीजे जे एहतजाज छो ख़तमु कयो वियो? असल मसइलो रुॻो हिकु अॻूणे वज़ीर आज़म जी सिहत ऐं आज़ादी जो नाहे, उहो रियासती इदारनि, अदालतनि ऐं सियासी जमायतनि जे विच में एतमाद जी खोट जो सुवालु आहे। जॾहिं हिकु धुर एहतजाज खे अवामी रद्दमल सॾे थी ऐं ॿी धुर हुनखे कानून ऐं अमन अमान जो मसइलो करार ॾिए थी, तॾहिं सियासी बुहरान वधीक गहरो थी वञे थो। तहरीक इंसाफ़ लाइ हाणे चैलेंज इहो आहे त हूअ बयाननि ऐं अमल जे विच में हमाहंगी पैदा करे। ॿी सूरत में आङुर टेड़ी करण जा ऐलान बि सियासी बयानबाज़ी ते महदूद रहंदा। एहतजाज ख़तमु करणु शायदि हिकमत अमली जो हिसो हुजे, पर अवामी तासर इहो आहे त हिकु भेरो ॿीहर तहरीक इंसाफ़ दबाव विझी नतीजो हासिल करण में नाकाम रही। सियासी जदोजहद में तसलसल वाज़े हिकमत अमली ऐं एतमाद अहम हूंदा आहिनि। जेकॾहिं उहे अंसर कमज़ोर थियनि त तहरीकूं नारेबाज़ी खां अॻिते नथियूं वधनि। हाणे ॾिसणो इहो आहे त इमरान ख़ान रिहाई फोर्स रुॻो हिकु नओं नारो साबित थिए थी या वाक़ई का मुनज़म ऐं पुरमन सियासी तहरीक जो आगाज़। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम मंज़रनामे में आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। हीअं ॼाणो था त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन नॉन प्रोफेशनल बुनियादनि ते हलंदड़ इदारो आहे, जेको कुझु सुञाण धुरियुनि जे माली सहकार सां पंहिंजे नशरियात खे जारी रखियो अचे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे अव्हांजे माली सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो, असांजा बाह ॿेली थियो। असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं प्रोग्राम मंज़रनामो, जंहिंमें मुख़्तलिफ़ मंज़र शामिल हूंदा आहिनि। सियासी समाजी सूरतहाल ते तजिया, तबसरा, शाइरी प्रोग्राम जो हिसो हूंदी आहे। उन सां गॾोगॾु यादगार रिकॉर्डिंग पिणु असीं अवांजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं। जॾहिं त ख़बरुनि जी दुनिया प्रोग्राम ख़बरुनि ते ॿधल, जेको असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर कंदा आहियूं, जंहिंमें मज़लूम माण्हुनि जूं उहे ख़बरूं हूंदियूं आहिनि जेके ॿिया इदारा नशर बि न आहिनि कंदा। असीं बणिजंदा आहियूं सिंध धरती जो आवाज़। उनखां सवाइ दुनिया जे मज़लूम माण्हुनि जो सॾु बणिजंदा आहियूं। दुनिया जहान ताईं पहुचाईंदा आहियूं गुलाबनि जहिड़ा गीत। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। असांखे इहो ॿुधाईंदे बि फ़ख़ुरु महसूसु थिए थो त असीं सिंध जो आवाज़ बणिजूं था। असीं दुनिया जी कुंड कुर्छ ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी नशरियात लाइव पहुचायूं था। जेकॾहिं अव्हीं रेडियो जा प्रोग्राम लाइव ॿुधणु चाहियो था, पंहिंजे मोबाइल फ़ोन में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारियो। जेकॾहिं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन या वरी वॉइस ऑफ सिंध वेब टीवी जा प्रोग्राम ॿुधणु चाहियो त पोइ यूट्यूब चैनल ते वञी सर्च करियो वॉइस ऑफ सिंध न्यूज़। ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु जे हिन जदीद दौर में जॾहिं हुकुमरान सहूलियतुनि जूं दावाऊं कनि था, जॾहिं रिपोर्टूं इहे बि अचनि थियूं त महांगाई घटिजी रही आहे, तॾहिं ज़मीनी हक़ीक़तूं इहो ॿुधाइनि थियूं त महांगाई घटिजण बदिरां मुसलसिल वधे पई। वॾो सुवालु इहो आहे त आख़िर रमज़ान जे महीने में अहिड़ो छा थिए थो जो महांगाई वधी वञे थी। दुनिया में त ईअं थींदो आहे जो भलारा ॾींहं या भलारा महीना जॾहिं बि ईंदा आहिनि, तॾहिं शयुनि जा अघ घटिजंदा आहिनि। हुकूमतनि पारां आवाम खे रिलीफ ॾिनो वेंदो आहे, पर पाकिस्तान उहो वाहिद मुल्क आहे जंहिंमें भलारा ॾिहाड़ा
अवाम खे ॿिन्ही हथनि सां फुरण लाइ ईंदा आहिनि। मुक़ररु अघ ते शयूं ईमानदारी सां ॾियण बि त इबादत आहे, तौर में हेरा फेरी न करण बि त इबादत आहे, पर अलाए छो उहा इबादत बासर सेठनि खां विसरी थी वञे। हुक्मरान उन इबादत ते ध्यानु ई कोन था ॾियनि, बाक़ी सिर्फ़ु चपनि जो रोज़ो हुजे थो। इहो केॾो अलमियो आहे। सचाई जा सॾ वर्णाइण लाइ केर बि तयारु कोन्हे, केर बि हक़ीक़त ते अमल करण लाइ तयारु कोन्हे। रमज़ान महीनो बाबरकत महीनो जेको शुरू थी चुको आहे, हीउ महीनो इबादत तक़वा सबर ऐं इख़लाक़ी सुधारे जो महीनो आहे। हीउ महीनो इंसान खे परहेज़गार बणाइण, लालच खां बचण ऐं ग़रीबनि सां हमदर्दी करण जो दर्स ॾिए थो। पर बदकिस्मती सां असांजे समाज में हर साल रमज़ान जी आमद सां गॾु महांगाई ऐं अघनि में बेकाबू वाध जो सिलसिलो शुरू थी वेंदो आहे। हीअ सूरतहाल न रुॻो मुआशी नाइंसाफ़ी आहे, पर इख़लाक़ी ज़वाल जी वाज़े अलामत आहे। जंहिं महीने में रहम, इंसाफ़ ऐं बराबरी जो पैगाम ॾिनो वञे थो, उन महीने में आम माण्हू जो मुआशी इस्तेसाल थियणु अफ़सोस जोॻो आहे। महांगाई हूं त सॼो साल हूंदी आहे, पर रमज़ान दौरान महांगाई जा रिकॉर्ड टुटी वेंदा आहिनि, जंहिंजो सभ खां वॾो सबबु हथरादू तलब पैदा करण ऐं उन मां नाजाइज़ फ़ाइदो वठणु आहे। बेशक हिन महीने में खाध खुराक जे शयुनि जी तलब वधे थी, पर उहा वाध एतिरी न हूंदी आहे जो अघ ॿीणा या टीणा थी वञनि। हक़ीक़त में कुझु वापारी ॼाणी वाणी ज़ख़ीरा अंदोज़ी कनि था। उहे रमज़ान खां अॻु अटो, खंडु, गिह, दालियूं, भाॼियूं ऐं मेवा वॾे मिक़दार में ख़रीद करे गोदामनि में बंदि करे छॾनि था, त जीअं मार्केट में खोट जो तासिर पैदा थिए। पोइ उहे साॻियूं शयूं वधायल अघनि ते विकिरो करे अवाम जो रत चूसनि था। ॿियो वॾो सबबु इंतिज़ामी नाअहली ऐं क़ानून ते अमल दरामद जी खोट आहे। जेकॾहिं सरकारी इदारा पंहिंजी ज़िम्मेवारी ईमानदारी सां निभाइनि हा त को बि वापारी अघनि में वाध करण जी ज़रूरत न करे हा। पर अफ़सोस अक्सर हंधनि ते या त निगरानी जो निज़ाम कमज़ोर आहे, या बदउनवानी सबबु क़ानून सिर्फ़ु काग़ज़नि ताईं महदूद आहे। हिकु सबबु सार्फ़िन जो ग़ैर ज़िम्मेवारानो रवैयो बि आहे। अफ़वाहुनि ऐं डप जे करे माण्हू ज़रूरत खां वधीक ख़रीदारी कनि था। जॾहिं माण्हू वॾे मिक़दार में शयूं गॾु करणु शुरू कनि था त मार्केट में खोट पैदा थी वञे थी, जंहिंसां अघ वधीक वधनि था। अहिड़ी रीति तलब ऐं रसद जो कुदरती तवाज़ुन ख़राब थी वञे थो। सभ खां वॾी ज़िम्मेवारी त हुकूमत ते ई आहे। रियासत जो बुनियादी फ़र्ज़ु आहे त हू आवाम खे इस्तेसाल खां बचाए। जेकॾहिं रमज़ान जहिड़े मुक़दस महीने में बि आम माण्हू सस्तियुनि शयुनि लाइ क़तारुनि में बीठो हुजे ऐं वापारी मुनाफ़े खोरी में मसरूफ़ हुजनि, त उहा रियासती नाकामी आहे। आवाम खे बि पंहिंजे रवैयनि में सुधारो आणणो पवंदो। ज़रूरत खां वधीक ख़रीदारी ऐं ॾेखाव वारी इफ़्तार पार्टियुनि सां तलब में अजाई वाध थिए थी। जेकॾहिं माण्हू सादगी इख़्तियार कनि ऐं सिर्फ़ु ज़रूरत मुताबिक़ ख़रीद कनि त मार्केट ते दॿाउ बि घटिजी सघे थो। रमज़ान रहमत, बरकत ऐं इंसाफ़ जो महीनो आहे, न कि इस्तेसाल ऐं मुनाफ़े खोरी जो। जेकॾहिं हर साल साॻी कहाणी वरजाइजे, अघ वधनि, ग़रीब परेशान थियनि ऐं वापारी अमीर थियनि, त पोइ असांखे पंहिंजी इज्तमाही ज़मीर जो जाइज़ो वठणो पवंदो। महांगाई ते ज़ाब्तो आणणु रुॻो मुआशी ज़रूरत न, पर इख़लाक़ी फ़रीज़ो बि आहे। सख़्तु क़ानून, मज़बूत निगरानी ऐं समाजी शऊर सां ई अवाम खे महांगाई जे अज़ाब खां बचाए सघिजे थो। ॿी सूरत में असांजो रवैयो पाण पंहिंजे ई क़दरनि जी तरदीद बणियल रहंदो। टिकटाकर सारा बलोच इंसाफ़ जी मुंतज़र आहे। हाकिम अली चांडियो लिखे थो त जिकमाबाद सां तालुक़ रखंदड़ टिकटाकर सारा बलोच खे टिकटाक ठाहिण बहाने सॾाए साण सां हथियारनि जे ज़ोर ते इज्तमाही ज़्यादती करे वीडियो रिकॉर्ड कई वई ऐं पोइ धमकी ॾिनी वई त जेकॾहिं वरी आवाज़ उथारींदे त उहे वीडियोज़ सोशल मीडिया ते वायरल कयूं वेंदियूं। हीअ सिर्फ़ु हिकु सारा ते ज़ुल्म न आहे, हीउ पैगाम आहे हर उन न्याणी लाइ जेका अॻिते वधणु चाहे थी, जेका पढ़णु चाहे थी, जेका पंहिंजो आवाज़ु बुलंद करणु चाहे थी, त ख़बरदार, जेकॾहिं असांजी मर्ज़ी ख़िलाफ़ु हलंदे त तुंहिंजी इज़त खे बाज़ार में आणे छॾींदासीं। छा ही आज़ादी आहे? छा ही मुहज़िब समाज आहे? असां आज़ादु मुल्क में रहूं था, जिते आइन हर शहरी खे इज़हार जी आज़ादी जो हक़ ॾिए थो। पोइ जेकॾहिं का छोकिरी टिकटाक ठाहे थी या पंहिंजो ख़्यालु पेश करे थी, त उनजो जवाबु क़ानूनी दलील सां ॾियणु घुरिजे या बंदूक सां। हिन वाक़े जो ॾुखु लफ़्ज़नि में बयानु करणु ॾुखियो आहे। जेकॾहिं वाक़ई पुलिस शुरूआती तौरु रिपोर्ट वठण खां इनकार कयो त उहा रुॻो लापरवाही न आहे, उहा मुतासिर सां ॿीहर ज़्यादती करणु बराबरि आहे। हिकु दफ़ो जिस्म ते ज़ुल्म थियो, ॿीहर रूह ते। छा असां वटि इदारा उन लाइ आहिनि त हूअ मज़लूम खे वधीक टोड़ियनि, या उन लाइ त हूअ
ज़ालिम खे रोकियनि। जॾहिं मेडिकल लेक्चर बि वायरल थियण खां पोइ जारी थिए त पोइ इंसाफ़ जी रफ़्तार ते सुवाल न उथारींदासीं त छा कंदासीं? जेकॾहिं असां पंहिंजे नियाणियुनि खे इज़त सां जीअण जो हक़ न ॾींदासीं त पोइ असांजे समाज जो मुस्तक़बिल बि उन्हनि क़ैद खाननि में बंदि रहंदो जिते औरतुनि खे सदियुनि खां क़ैद कयो वियो आहे। इंसाफ़ जो तक़ाज़ो आहे त शफ़ाफ़ जांच थिए, ज़िम्मेवारनि खे सख़्तु सज़ा मिले ऐं उन्हनि सभिनी खे पैगाम वञे त हीउ मुल्क कंहिंजी ज़ाती जागीर नाहे। हिते हर इंसानु आज़ादु आहे ऐं आज़ादी ते बंदूक जो पाछो बर्दाश्त न कयो वेंदो। जेकॾहिं असां अॼु न जाॻियासीं त पोइ तारीख़ असांखे बि उन्हनि कुंद ज़हन माण्हुनि जी क़तार में बीहारींदी जिन पंहिंजी अना लाइ नियाणियुनि जी लॼ लुटाई, पोइ गैरत जा कूड़ा नारा हणी पाण खे पाक साबित करण जी कोशिशि कई। ऐं हाणे प्रोग्राम में शामिलु करियूं था रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी ऑडियो लाइब्रेरी मंझां ख़ूबसूरत शाइरी। जी हा, ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो जी ख़ूबसूरत शाइरी। नज़मा सिंध विकिणे मतां जिंद विकिणे मतां साञा वञनि खे अपील आहे जो सिंध विकिणे मतां जिंद विकिणे मतां कात हुन जो ॾिसी कंध विकिणे मतां। सिंध विकिणे मतां जिंद विकिणे मतां कात हुन जो ॾिसी कंध विकिणे मतां। दौर मटिजो वञनि देश मटिबो न, दौर मटिजो वञनि देश मटिबो न, वक़्तु कहिड़ो अचे वेस मटिबो न, लॼ लोई खती खेस मटिबो न। दौर मटिजो वञनि देश मटिबो न, वक़्तु कहिड़ो अचे वेस मटिबो न, लॼ लोई खती खेस मटिबो न। पेर थींदे पिठूं पंधु विकिणे मतां, पेर थींदे पिठूं पंधु विकिणे मतां। सिंध विकिणे मतां जिंद विकिणे मतां कात हुन जो ॾिसी कंध विकिणे मतां। लाड़ काछे उतर जी बि पारत हुजई ऐं थोरो हेॾां थर जी बि पारत हुजई, हुन कराची में घर जी बि पारत हुजई। लाड़ काछे उतर जी बि पारत हुजई, थोरो हेॾां थर जी बि पारत हुजई, हुन कराची में घर जी बि पारत हुजई। देश परतो अथई दंग विकिणे मतां, देश परतो अथई दंग विकिणे मतां। सिंध विकिणे मतां जिंद विकिणे मतां। मिसाल काल जेकी थियो सा कहाणी न पुछ, काल जेकी थियो सा कहाणी न पुछ, पंहिंजे दुश्मन खे ॼाणी सुञाणी न पुछ। सिंध भुॻड़नि जी मुठ ते विकाणी न पुछ, काल जेकी थियो सा कहाणी न पुछ, पंहिंजे दुश्मन खे ॼाणी सुञाणी न पुछ। सिंध भुॻड़नि जी मुठ ते विकाणी न पुछ। चोर वींदे भॼी चंग विकिणे मतां, चोर वींदे भॼी चंग विकिणे मतां। सिंध विकिणे मतां जिंद विकिणे मतां। ही वतन जी मिटी मुंहिंजो वेसा हुआ, ही वतन जी मिटी मुंहिंजो वेसा हुआ। जेको सम्झे नथो सोई गुमराह हुआ, हू दोदे ऐं दूल्हे जी दरगाह हुआ। सिर नेज़े निजा नंग विकिणे मतां, सिर नेज़े निजा नंग विकिणे मतां। सिंध विकिणे मतां। साईं आख़िरी बंदा। सिंध सागर बा सिंध साकी बा, सिंध सागर बा सिंध साकी बा। सिंध आहे बका सिंध बाकी बा, जंहिंमें मौजे जुनू मर्द खाकी बा। उन जे सिंधू मंझां मंद विकिणे मतां, सिंध विकिणे मतां जिंद विकिणे मतां। कात हुन जो ॾिसी कंध विकिणे मतां। महिरबानी। वॾी महिरबानी साईं ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो साहब। अवां समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं इहे चाहियूं था त हीअ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। रेडियो खे अव्हांजे साथ सहकार ऐं माली ताउन जी ज़रूरत आहे। जेकॾहिं अव्हीं असांजा भरझला बणिजंदो त हीउ सफ़र
अञा बि वधीक आसान थी पवंदो। ऐं हाणे बलूचिस्तान जी रहवासण अमा हुरी जी दर्द कथा अमा जे समातनि जी नज़र करियूं था। उहा अमा हुरी जेका बलूचिस्तान में पुट जी आज़ादी लाइ एहतिजाज कंदे कंदे 14 वरनि जो त्याग काटे नेठि जहान छॾे वई, पर संस पुट वापसि न वरियो। अमा हुरी जी सॼी ज़िंदगी रियासती जबर जी छांव हेठि गुज़री। हू ऐं संस ख़ानदान उन्हनि हज़ारे बलोच मुहाजिरनि मां हुआ जेके 1973 खां 1977 दौरान ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौरे हुकूमत में बलूचिस्तान जे इलाइक़नि कोहलो, कहान ऐं सिबे में थियल फ़ौजी ऑपरेशन खां पोइ पंहिंजा घर छॾे अफ़गानिस्तान में जलावतन थियण ते मजबूर थिया। सालनि जी जलावतनी खां पोइ ज़ियाउल हक़ जी फ़ौजी आमरियत ख़तमु थियण खां पोइ अमा हुरी जो ख़ानदान ऐं मरी क़बीलो वापसि बलूचिस्तान आयो। हुननि कोयटा में कोह चलतन जे दामन में न्यू कहान आबाद कयो ऐं उते रिहाइश इख़्तियार कई, पर जलावतनी खां वापसी सकून न आंदो। 21वीं सदी जी शुरूआत सां बलोच मज़ाहिमती तहरीक ॿीहर तेज़ थी ऐं न्यू कहान जा रहवासी मुसलसल रियासती अताब हेठि रहिया। 11 जनवरी 2000 ईस्वी ते बलोच अॻवान ख़ैरबख्श मरी जी गिरफ़्तारी सां गॾु न्यू कहान मां 150 खां वधीक माण्हुनि खे बि खंभियो वियो, जिन मां केतिरा ई अॼु ताईं लापता आहिनि। 2 ॾहाकनि खां वधीक अरसो गुज़रण बावजूद बि हितां जा माण्हू जबरी बेदख़ली, इज्तमाही सज़ा, जबरी गुमशुदगियुनि ऐं हिरासती क़त्लनि जे ख़ौफ़ हेठि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। अमा हुरी जी ज़िंदगी जबरी बेदख़ली जी अज़ियत, रियासती जबर खे सहण ऐं गुमशुदगियुनि ख़िलाफ़ जदोजहद सां भरियल हुई। पंहिंजे पौढ़ाइप जे सहारे पंहिंजे पुट गुल मोहम्मद मरी जी वापसी लाइ हूअ रियासती इदारनि जा दर खटकाईंदी रही, पर इंसाफ़ जी उहा तलाश संस ज़िंदगी सां गॾु ख़तमु थी वई। हू पंहिंजे पुट जे इंतज़ार में नाक़ाबिले तस्वर तकलीफ़ूं सहंदे हिन दुनिया मां रुख़्सत थी वई, पर संदसि कमज़ोर आवाज़ तारीख़ जो हिसो बणिजी चुको आहे। गुल मोहम्मद मरी जेको 2012 में जबरी गुमशुदगी जो शिकार बणियो, बलूचिस्तान जे हज़ारे लापता माण्हुनि मां हिकु आहे। अमा हुरी 80 सालनि जी उमिरि में बि इस्लामाबाद में धरणनि ऐं कोयटा में एहतिजाजी तहरीकनि में शिरकत कंदी रही। बलूचिस्तान में सवें न पर हज़ारे माइरूं अॼु बि पंहिंजे पुटनि जी वापसी लाइ जदोजहद करे रहियूं आहिनि, जॾहिं त रियासत उन्हनि गुमशुदगियुनि जे वजूद खां इनकार कंदी रहे थी। अमा हुरी जहिड़ियूं माइरूं जिन जो दर्द रुगो हिकु ख़ानदान जो अलमियो न आहे, उहो क़ौमी शऊर जो हिसो बणिजी चुको आहे। बलूचिस्तान में जारी जबरी गुमशुदगियूं न रुगो इंसानी हक़नि जो सवाल आहिनि, पर रियासत ऐं बलोच क़ौम जे विच में वधंदड़ बेएतमादी जो सबब बि आहिनि। जॾहिं माइरूं पंहिंजे पुटनि जूं तस्वीरूं हथनि में खणी इंसाफ़ लाइ दर दर भटकंदियूं आहिनि, तॾहिं इहो सुवालु वधीक तेज़ थी उभिरे थो त आख़िर हिन तकरार जो हल छा आहे। अमा हुरी जी ज़िंदगी ऐं संदसि जदोजहद असांखे इहो सेखारे थी त ज़ुल्म ऐं जबर जे ख़िलाफ़ु आवाज़ु कॾहिं बि ज़ाया नथो वञे। हू त हली वई, पर संदसि इंतज़ारु, संदसि एहतिजाज ऐं संदसि सॾु तारीख़ में गूंजंदो रहंदो। बलूचिस्तान जे हज़ारे माइरनि जे अखियुनि में अॼु बि साॻियो सुवालु आहे, छा खेनि कॾहिं इंसाफ़ मिलंदो। हीउ दर्द रुगो हिकु माउ जो दर्द न आहे, हीउ हिकु पूरी क़ौम जो गॾियल दर्द आहे, जेको न ॼाण कॾहिं ख़तमु थी सघंदो। सिंधी अदबी संगत जी सूरतहाल ते नामियारो साफ़ी मंज़ूर सोलंगी लिखे थो, अदबी संगत जे नवनि उहिदेदारनि खे मुबारकूं ॾिजनि या मलामतूं। दुनिया जी कंहिं बि कुंड में जॾहिं बि का तब्दीली या इनकलाब आयो आहे त उनजे पुठियां इनकलाबियुनि सां गॾु सदाईं के आर्टिस्ट ई हूंदा आहिनि। मशहूरु अंग्रेज़ी शाइर शीली लिखियो आहे त शाइर धरती जा अणऐलानियल क़ानून साज़ आहिनि। स्टारनि जो चवणु हो त लेखक रूहनि जा कार साज़ आहिनि। इहो ई सबबु आहे जो दुनिया में सभिनी वॾियुनि तहरीकनि ऐं तब्दीलियुनि पोयां शाइर, लेखक, दानिश्वर, मुसवर ऐं मौसीक़ार ई हूंदा आहिनि। वियतनाम जी आज़ादी पोयां, TLVD ऐं ॾखण अफ्रीका जे इनकलाब पोयां कोसा जहिड़ियूं इनकलाबी अदबी तनज़ीमूं हुयूं। ॾखण अफ्रीका जी आज़ादी पोयां मशहूरु शाइर बेंजामिन मोलाइस जी फांसी, शाइर ऐं गायक डेनिस ब्रोड्स खे मिलियल ज़ख़्म ऐं सज़ाऊं ऐं नेल्सन मंडेला जा तवील क़ैद शामिल हुआ। अंगोला जी आज़ादी पोयां अंगोला जे शाइर अगस्टोनितो जा जेल ऐं फ़लस्तीन जी आज़ादी पोयां महमूद दरवेश जा सठल, टार्चर, जेल ऐं जलावतियूं शामिल हुयूं।
ॿियो त ठहियो पर बांग्लादेश खे आज़ादी खां 3 ॾींहं अॻु 1000 खां वधीक बंगाली शाइरनि लेखकनि अदीबनि ऐं सहाफ़ियुनि जी शहादत ॾिसणी पई हुई, जंहिंजी यादि में हू 14 डिसंबर खे लेखकनि जी शहादत जे ॾिहाड़े तौरु मल्हाईंदा आहिनि। असांजे वॾनि शाइरनि ऐं दानिश्वरनि फ़ैज़ अहमद फ़ैज़, हबीब जालिब, गुल ख़ान नसीर, शेख याज़, फ़हमीदा रियाज़ बि आमरनि ख़िलाफ़ु लिखियो ऐं ललकारियो। उन करे हू जेल ऐं जलावतियूं भोगण सबबु अज़ीम सॾिया विया। पर अॼुकल्ह जे सिंधी अदबी संगत या उन जा जेके उहिदेदार आहिनि, जेके वरी सॾाइनि बि अदीब था, उहे तारीख़ जे वॾे अवाम दुश्मन हुक्मरान टोले जा न रुॻो हामी आहिनि पर उन जा ख़लकियल ऐं नवाज़िल बि आहिनि। हीअ कॾहिं जेल ते छा पर कॾहिं प्रोफेसर उमर मेमण वांगुरु नौकिरी मां डिसमिस या मोहम्मद इब्राहिम जोए वांगुरु सिंध बदर त छा पर कॾहिं कंहिं मज़लूम जो आवाज़ु बणिजण जे ॾोह में सस्पेंड बि न थिया आहिनि। सरकार जे अताब जो शिकार त बाज़मीर लेखक ऐं शाइर थींदा, पर हीअ जेके नवाज़िली अवाम दुश्मन हुक्मरान टोले जा हुजनि, उन्हनि खे नौकिरियुनि सां गॾु अवाम दुश्मन सरकार जी चमचागिरी जे इनाम में सणभा उहिदा पिणु मिलियल आहिनि। सिंधी अदबी संगत जे नवनि उहिदेदारनि में को बि अहिड़ो नाले कुठल लेखक या शाइर न आहे जंहिं गुज़िरियल 18 सालनि में कंहिं मज़लूम जो आवाज़ु बणिजणु, एहतजाज में का सिट लिखी हुजे या का तख़लीक़ कई हुजे। उहे अदीब या शाइर जेके ज़रदारी जहिड़े ज़ालिम खे साहिब, मुराद शाह जहिड़े करप्ट खे साईं ऐं अली हसन ज़रदारी जहिड़े हड़ खाऊ खे हाजी साहिब चवनि, ऐं अदबी संगत जा उहे उहिदेदार जेके अवाम दुश्मन सरकार जे समूरियुनि पॉलिसियुनि जा मालिशी ऐं पालिशी हुजनि, उनखे सिंधी अदबी संगत जो कब्ज़ेदार ऐं उहिदेदार थियण ते मुबारक ॾिजे या मथनि खां मलामत कजे। असांजा उहे नवां या पुराणा दोस्त जेके हिननि हमराहनि खे नओं उहिदेदार बणिजण ते मुबारकूं था ॾियनि, उहे हुननि खे मुबारकूं भले ॾियनि, पर महिरबानी करे असां सिंध जे मज़ाहिमतकार लेखकनि ऐं शाइरनि लाइ के लानती ऐं मलामती लफ़्ज़ लिखनि त जीअं हराम हिलाल या ज़ालिम दोस्त ऐं मज़लूम दोस्त जो फ़र्क़ु वाज़िह रहे। असां उहे मलामतूं एज़ाज़ सम्झी अखियुनि ते रखंदासीं ऐं पंहिंजो मज़ाहिमत तोड़े मुखालफ़त वारो सफ़र रहबर लतीफ़ जे लफ़्ज़नि सां जारी रखंदासीं त लठियूं जुठियूं मोचड़ा गारियूं गुल संदा, जितां काल्ह लॻा अॼु पिणु पहिरियां उॾीं। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मंज़ूर सोलंकी जो लेख। ऐं हाणे कराची जा पेरा खणूं था ऐं कराची बाबति ख़ूबसूरत लेख अवां जे समातनि जी नज़र करियूं था, जंहिंजो उनवान आहे कराची सिंध लाइ करंघे जी हदी। हिन लेख जो लेखक आहे जुमन जामड़ो। हीअ ख़ूबसूरत लेख असां अव्हां लाइ पेश करे रहिया आहियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी लाइब्रेरी मंझां। जीअं त सिविल ऐं मिलिट्री सहकार पंजाबियुनि पठाणनि ऐं पनाहगीरनि हिक ॿिए जी मदद करण लाइ कयो हो, तंहिं करे उन्हनि टिन्ही क़ौमुनि पंहिंजा मुफ़ाद महफ़ूज़ कया। बाक़ी ओभर पाकिस्तान, बलूचिस्तान ऐं सिंध जी नुमाइंदगी न हुजण जे करे उन्हनि जे मुल्की वहिंवार में किरदारु बिल्कुलु न हुजण जे बराबरि हुयो। उन सहकार जे ज़ोर ते मुल्क जे हर शोबे ते आहिस्ता आहिस्ता हावी थींदा विया ऐं पंहिंजा मुफ़ाद मज़बूत कंदा विया। उन सहकार जो ख़ासि करे सिंध ते सभ खां वधीक ऐं तुर्त असरु थींदो वियो। मां रुॻो हिकु मिसाल तौरु वाक़ियो लिखां थो, जेको मूं किथे पढ़ियो पर किथे पढ़ियो यादि न आहे। हिंदुस्तान जे विरहाङे वक़्तु ब्रिगेडियर अयूब ख़ान इंचार्ज हुयो पनाहगीरनि जे कैंपनि जो। तंहिं मुतालिक़ क़ाइदे आज़म खे सख़्तु ख़राबु शिकायतूं मिलियूं, जंहिं ते क़ाइदे आज़म हुकुम कयो त हुनखे नौकिरी मां डिसमिस कयो वञे। सहकार वारनि अयूब ख़ान खे ओभर पाकिस्तान जो कमांडर करे मोकिलियो। जॾहिं जना साहिब ढाका वियो ऐं अयूब खे रिसेप्शन लाइन में ॾिसी गुस्से में अची अयूब ख़ान खे चयाईं त तूं अञा नौकिरी में आहीं। जना साहिब जी कराची वापसी खां अॻु डॉक्टरनि जी टीम तयारु थी, जंहिं क़ाइदे आज़म खे पहुचण शर्त तिबी मुआइनो करे ज़ोरी खे सुनसान इलाइक़े ज़ियारत खणी विया। उन लाइ त तव्हांजी सिहत लाइ कराची जी आबहवा सही न आहे। जनाह जी हिकु बि न ॿुधी वई, उन जी मर्ज़ी ख़िलाफ़ खेसि ज़ियारत पहुचाए वियो। उन मां अंदाज़ो लॻाए सघो था त उहा सहकार वारी क़ुवत केतिरी मज़बूत थी वई ऐं अॼु त अछे खे कारो ऐं कारे खे अछो करण जी खेनि क़ुवत हासिलु आहे। उन सहकार खां बाद सिंध जो मर्कज़ी सरकार सां टकराव शुरू थी वियो।
हिंदुस्तान खां आयल पनाहगीरनि खे सिंध में सेटल करण लाइ ज़ोरी फ़ैसिला थोपिया विया ऐं सिंध सरकार जी अहमियत बिल्कुलु उन्हनि लाइ ख़तमु थी वई। कराची खे सिंध खां अलॻि करे पाकिस्तान जो गादी वारो शहर बणायो वियो ऐं उहो सभु कुझु क़ाइदे आज़म जी हयाती में थियो। विरहाङे खां अॻु सिंध सरकार सूबाई सेक्रेटरीट ठाहिण ते घणो नाणो ख़र्च कयो हो, जंहिं ते हुकूमत पाकिस्तान कब्ज़ो कयो ऐं कंहिं बि क़िस्म जो मुआवज़ो न ॾिनो वियो। 1886 में कराची पोर्ट ट्रस्ट क़ाइमु थियो ऐं थोरे अरसे में हिंदुस्तान जे चइनि वॾनि सामूंडी बंदरगाहनि में शुमारु थियणु लॻो। 1920 हवाई अॾे में काफ़ी वसत आई ऐं कराची हवाई सफ़र लाइ मरकज़ी हैसियत वारो किरदारु अदा करणु लॻो। उनखां अॻु कराची उतरे इलाइक़नि सां रेल रस्ते ख़ासि करे 1890 में सखर लैंसडाउन पुल ऐं 1900 में कोटड़ी वारे पुल ठहण सां सिंध पंजाब सां ॻंढिजी चुको हुयो। 1907 ताईं रेलवे जो निज़ाम मुकमिल थी चुको हो। ईअं ज़मीनी हवाई सफ़र जी सहूलियत करे कराची सफ़र ऐं वणिज वापार जे लिहाज़ खां निहायत अहम शहर बणिजी चुको हो। उन पस मंज़र में ॾिसिजे त विरहाङे वक़्तु कराची सिंध लाइ करंगे जी हॾी जिया हुई। मरकज़ी सरकार जो कराची ते ज़ोरी वालार करण ते सिंध हुकूमत जो रद्द अमल फितरी हुयो, जंहिं लाइ अयूब खोड़े सख़्तु मज़ाहिमत कई। क़ाइदे आज़म जी हयाती में सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जी लताड़ शुरू करे 1940 जी करारदाद पाकिस्तान जे पहिरीं ख़िलाफ़ वर्ज़ी सिंध खां शुरू कई। 1940 वारे ठहराव में पाकिस्तान जे हर यूनिट जी इलाइक़ाई सालमियत जी ज़मानत ॾिनी वई हुई। उन सॼी कार्रवाई में मरकज़ी सरकार खे सिविल ऐं मिलिट्री ब्यूरोक्रेसी जो भरपूर ताउन हासिलु रहियो, छो त उहो अमल टिनी धुरियुनि पंजाबी पठाण ऐं पनाहगीरनि जे मुफ़ाद मुताबिक़ हुयो। तंहिं करे उन ते अमल करण में का बि देरि कीन कई वई। दर हक़ीक़त पनाहगीरनि जी आबादकारी जे मसइले ते अयूब खोड़े ऐं लियाकत अली जे विच में टकराव थी चुको हो, जंहिं करे लियाकत अली कराची खे सिधो सं मरकज़ी हुकूमत हेठि आणे वज़ीर आज़म तौरु उन जे इंतिज़ामी मामलनि खे पंहिंजे कंट्रोल हेठि आणणु थी चाहियो, जंहिं लाइ मुल्की मुफ़ाद ॾेखारे सिंध जी मुआशी तिजारती सनती सक़ाफ़ती ऐं वॾे शहर कराची ते कब्ज़ो करे सिंध जी मईशत ते कापारी धक हयो वियो। इहो उन्ही करे थियो जो मुल्क जे जोड़ियल नई सिविल ऐं मिलिट्री सहकार वारी कुवत में सिंधी ऐं बलोचनि जी नुमाइंदगी बिल्कुलु कीन हुई, जंहिं करे अहिड़ा फ़ैसिला अमल में आया। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं मोहम्मद जुमन जामड़ो जी लिखियल लिखणी। इन ते प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन